तोखे ख़बर आहे त मां इहो एॾो वॾो बंगलो मसवाड़ ते छो वरितो आहे ऐं हिन में एॾी आराश छो कई आहे? ज़ाहिर है कुर्बान साहब, एतिरी वॾी रक़म जे एवज़ तव्हांखे ख़ूबसूरत ज़ीनत जहिड़ी छोकिरी मिली वई, उन सां शादी करे तव्हां पंहिंजी ख़ुशगवार ज़िंदगी ते गुज़ारण चाहियो। हाँ न राजा, ईअं न आहे। जे इहो सच हुजे हा त मां तोखे किराए वारी फ्लैट छॾाए हिन घर में न रहिया ऐं तुंहिंजी घरवारी जेका डांस पार्टियूं कंदी उनखे मां उन कम खां रोकाए हिते ऐश आराम न ॾियां, तव्हांजी हर ज़रूरत पूरी न कयां। कुर्बान साहब, मूंखे ख़बर न आहे तव्हां जॾहिं बि कराची में आया आहियो मूंसां तव्हांजो वास्तो हिकु तमाशबीन वांगुरु रहियो आहे। हूंदो हिकिड़ो कुर्बान नालो जंहिंखे वर्से में मिलियल बेहिसाब दौलत यानी हर रात अयाशी जे रंग में निकिरी थी, उहो कुर्बान मरी वियो। पर मां अॼु कुर्बान न आहियां जॾहिं खां मां ज़ीनत खे ॾिठो आहे। ज़ीनत जी उहा मासूमियत उन कुर्बान खे मारे के नए कुर्बान खे जनम ॾिनो आहे। नओं कुर्बान? छा कुर्बान साहब, तव्हां उहे कुर्बान न आहियो? न, मां उहो कुर्बान न आहियां। तो मूंसां एतिरियूं रातियूं गुज़ारियूं आहे, तो कॾहिं ॾिठो आहे त मां ज़ीनत जे कमरे में वियो हुजां मुंहिंजे चपनि ते कॾहिं सिगरेट या जाम ॾिठो अथई या वरी मुंहिंजे चपनि ते तूं कॾहिं मुर्ग ॾिठी आहे? न कुर्बान साहब, वॾो फ़र्क़ु आहे। वाकई तव्हां में पुराणी का आदत न रही, पर उन तब्दीली जो सबबु मूंखे सम्झ में नथो अचे साईं। राजा, जे इंसाननि जा एहसास सभु कंहिंखे सम्झ में अचनि त हीअ दुनिया जन्नत न बणिजी वञे। तूं सिर्फ़ु एतिरो सम्झे छॾ त मां कराची जॾहिं बि ईंदो आहियां त ज़ीनत जी ख़ुशियुनि जे लाइ ईंदो आहियां, ख़ुशियूं ख़रीद करणु ईंदो आहियां। राजा, तोखां सवाइ मुंहिंजो को वास्ते वारो न आहे। तुंहिंजो को हिते सुठो दोस्त आहे? कुर्बान साहब, सुठो नालो त रब जो ई आहे। बाक़ी मूं जे माहौल में ज़िंदगी गुज़ारी आहे उते त सभु माण्हू सुठा कपिड़ा पाए ज़माने जे साम्हूं मौज़ूद ई वॾा माण्हू चवंदा आहिनि। पर मां त कुर्बान साहब उन जे मालनि खे अखियुनि सां ॾिठो आहे। उन्हनि में को बि इज़तदार न आहे कुर्बान साहब जंहिंखे इंसान चई सघिजे। छा तुंहिंजे दोस्तनि या वाक़ुफ़कारनि में को अहिड़ो माण्हू नज़र नथो अचे जंहिंमें का सुठाई नज़र अचे? हा, आहे न कुर्बान साहब, किने पाणीअ में हिकु कमल जो गुल। सरकार, तव्हां अचो त तव्हांखे हुन सां मिलराए था छॾियो। ॾाढो सुठो माण्हू आहे, अचो। ठीकु आहे, अचो साईं। ही कुर्बान आखिर कहिड़े क़िस्म जो इंसान आहे? मुंहिंजे ख़ातिर मुसीबतनि जा मरहला तय कया अथई। ख़बर न आहे मूं लाइ केतिरो ख़र्च करे चुको आहे।
ॿिनि महीननि खां मूं सां गॾु रही मूं सां मर्द बणिजी कॾहिं बि कोन ॻाल्हायो अथई। का बेडरूम में रहंदे बि कॾहिं मूं ॾांहुं तमाशबीन वारी अख सां कोन ॾिठो अथई। छा आहे क़ुर्बान जे मन में? मां क़ुर्बान खे छो नथी सम्झी सघां? ज़ीनो, तूं त अञा ताईं निंड जे खुमार में आहीं। लॻे थो त सॼी राति क़ुर्बान साहब सां कुर्ब जी ॻाल्हियूं कंदी रही आहीं। छा पई सोचां? मूंखे लॻे थो त क़ुर्बान साहब खे हर वक़्तु तुंहिंजी अखियुनि जे अॻियां रहणु घुरिजे, छो त हुन खां सवाइ केतिरी न उदास आहीं। रूबी, मां तोखे मना कयो आहे कि मूंसां तूं इज़त वारी ज़बान इस्तेमालु कंदी कर। मां तुंहिंजे मिज़ाज जहिड़ी छोकिरी न आहियां। वाह ज़ीनत बेगम वाह, भले ही तुंहिंजा ऐं मुंहिंजा मिज़ाज डिफरेंट हुजे, पर तूं क़ुर्बान साहब सां निकाह त न कयो आहे। मां त वरी बि राजू जी ज़ाल आहियां। पर पोइ बि मां पंहिंजी ज़िंदगी इज़त सां घर में पई गुज़ारियां। तो वांगुरु डांस पार्टियुनि जी ज़ीनत न पई थियां। डांस पार्टी जी ज़ीनत थियण बेडरूम जी ज़ीनत थियण खां त बहितर ई आहे। रूबी, तूं कॾहिं बि न सम्झी सघंदी कि क़ुर्बान ऐं मुंहिंजो रिश्तो छा आहे। हू बि पैसे वारो शख़्स कंहिं ख़ूबसूरत छोकिरीअ ते पैसा ख़र्च कंदो आहे ऐं हिकिड़े ई बेडरूम में रहंदो आहे, त हर को सम्झी वेंदो आहे त हुननि ॿिन्हिनि में छा रिलेशन आहे। रूबी, मर्द उहो बि हुयो जंहिं मूंखे मोहबत जो धोखो ॾेई घरियां कढी बाज़ार में खपायो। मर्द क़ुर्बान बि आहे जंहिं मूं ते रहम खाधो ऐं वॾी रक़म जे बदिले मूंखे बाज़ारी माण्हुनि मां निजात ॾियारायो। सच त उहो आहे कि क़ुर्बान साहब फ़क़ति मुंहिंजो मोहसिन ऐं सिर्फ़ु मोहसिन आहे। तूं भले ई क़ुर्बान साहब खे मोहसिन चयो या फ़रिश्तो चयो, पर हू कॾहिं बि तोखे पंहिंजे घर जी ज़ीनत न बणाईंदो। तूं फ़क़ति ई क़ुर्बान साहब जी बेड जी ज़ीनत रहंदी। उहा तुंहिंजी ग़लति सोच आहे। क़ुर्बान हिकु इज़तदार ऐं एहसास वारो इंसानु आहे। हूंदो, पर मूंखे इहो बि ख़बर आहे त क़ुर्बान साहब हिकु तमाशबीन इंसान कॾहिं बि के औरत खे इज़त वारी ज़िंदगी नथा ॾेई सघे। बकार साहब, किथे मां ग़लति टाइम ते त न आया आहियां? मूंखे लॻे थो त शायदि तव्हां मसरूफ़ आहियो। हे के मिनिस्टर या ब्यूरोक्रेट जी ऑफिस न आहे। मां हिकु मामूली एंकर आहियां। सर, एंकरनि ते त अॼुकल्ह हुकूमत ऐं सियासतदान तमामु घणा महिरबान हूंदा आहिनि। एंकर त रातो राति अमीर बणिजी वञनि था। क़ुर्बान साहब रातो राति अमीर थियण लाइ पंहिंजे ज़मीर जी ज़िलत जो ज़हर पीअणो पवंदो आहे। पंहिंजी इज़त जो जनाज़ो पंहिंजे ई कुलनि ते खणणो पवंदो आहे। मूंखे अमीरी ऐं बेज़मीरी खां अल्लाह ताईं अञा ताईं पंहिंजी पनाह में रखियो आहे। सर, तव्हां पंहिंजो तारुफ़ त करायो। वकार साहब,
ही मुझो मेहरबान दोस्त कुर्बान है। कुर्बान साहब ये असांजो रूह वारो यार वकार साहब है। कुर्बान साहब वकार साहब हफ्ते में 2 दफ़ा ही प्रोग्राम कंदो है। सो बि आइनू सरकारी कामूरनि खां वठी आला उहिदनि ते वेठल सियासतदाननि खे अहिड़ो आइनू ॾेखारींदो आहे पंहिंजो असली रूप ॾिसी बगड़जियां बिगड़ी वेंदा आहिनि। वकार साहब जा इत्तेफ़ाक़ सां मां 2 प्रोग्राम ॾिठा आहिनि ऐं मुंहिंजे ख़्याल में त वकार साहब जे मथां 2 क़ातिलाना हमला थी चुका आहिनि। बिल्कुलु कुर्बान साहब, मां ज़बान बंदि रखण एवज़ वॾी गाॾियुनि जी चाॿियुनि खे ठुकराए छॾियो आहे। ना ही मां करोड़नि जे प्लाट ते ठहियल बंगलनि जा काग़ज़ ऐं मिल्कियत क़बूल न कंदुसि। पोइ त तव्हांखे ख़बर आहे, गोलियुनि जे बदिले को मूंखे गुलनि जा हार त न पाराया वेंदा। कुर्बान साहब मां कसम खाइण लाइ तयारु आहियां त वकार साहब रिश्वत जो 1 रुपयो बि हराम सम्झंदो आहे ऐं हिकु मामूली घर में मसवाड़ ते रहंदो आहे ऐं रोज़ बस में सफ़र करे ऑफिस ईंदो आहे। बस महिरबानी आहे राजा जहिड़े दोस्तनि जी, जेके वॾे माण्हुनि जे विचनि में रही दुनिया जे साम्हूं दलाल ठही अच्छे कपिड़नि वारनि जूं कारियूं करतूतियूं रिकॉर्ड करे मां ताईं पुॼाईंदो आहे, बिना के लालच जे। कुर्बान साहब वकार साहब उन्हनि माण्हुनि मां न आहे। ख़ैर, मां त माण्हुनि जा चेहरा ॾिसी सुञाणे वेंदो आहियां, पर एतिरो त ॿुधाईंदा तव्हां आया छो आहियो? वकार साहब, तव्हां जहिड़े इंसान जी मूंखे कंहिं ज़ाती मामले में तव्हांजी ज़रूरत आहे। बिल्कुलु बिल्कुलु, तव्हां हुकुम कयो, मां तव्हांजी कहिड़ी मदद करे सघां थो। न वकार साहब, ही तव्हांजी ऑफिस आहे ऐं मूंखे पंहिंजे ज़ाती कम जे लाइ तव्हां महिरबानी करे रात जी मानी तव्हां सां गॾु खायो त उते कचहरी बि थी वठंदी। ज़रूरु ज़रूरु ईंदुसि। ओके वकार साहब, मां तव्हांखे कॉल करे एड्रेस सम्झाए छॾींदुसि त तव्हांखे किथे अचिणो आहे। ठीकु आहे ठीकु आहे, पर चांहि पी पोइ वञिजो। हिन मर्द परस्त मुआशरे में औरत केतिरी कमज़ोर, बेबस, बेक़ीमत जानवर जीअं आहे। हिकु मर्द जी मोहबत में घर छॾण खां पोइ छा त भोगणो पियो आहे। कुर्बान जे करे फ़रिश्तो बणिजी मुंहिंजी हेल्प न करे हा त अॼु मुंहिंजे पेरनि में बि बेबसीअ जा घुंघरू हुजनि हा। रूबी, छा तू मूंखे सॾु कयो आहे? को ख़ासि कमु आहे छा? ख़ासि ऐं आम कम सां मुंहिंजो को वास्तो न आहे। मूंखे सिर्फ़ु इहो ॿुधा त राजा ऐं कुर्बान सुबुह खां केॾांहुं वियल आहिनि। ज़ीनत बेगम, या त तूं ॾाढी बेवकूफ़ आहे या त ॾाढी चालाक आहे। तोखे त ख़बर आहे कुर्बान साहब हिकु तमाशबीन इंसान आहे ऐं तमाशबीन इंसान त पोपट वांगुरु हूंदा आहिनि, जेको रोज़ केतिरनि ई गुलनि जो वास वठंदो आहे। तूं चवणु छा थी चाहीं? सिधो पई चवां, राजा सां गॾु तोखे बिना ॿुधाइण वञण जो मक़सदु अयाशी खां सवाइ ॿियो छा हूंदो? मां कीअं मना? जेको शख़्स मूंसां गॾु रहण जे बावजूदु मूंखे मर्द वारी नज़र सां नथो ॾिसे, उन ई खे मां आयाश मर्द कीअं चवां? ज़ीनत, मूंखे गौर सां ॾिस ऐं शीशे में पंहिंजे पाण खे ॾिस। कुर्बान त छा, को बि तमाशबीन तोॾा अखि खणी छो ॾिसंदो? तो में आहे ई छा? कुझु सम्झ में आहे? सभु कुझु सम्झी वई, पर ॻाल्हि इहा आहे त कुर्बान जेकॾहिं तमाशबीन आहे त मूंखे हू तमाशो बणजण खां छो पियो रुके? मूंखे हिते छो वठी आयो आहे? तोखे हिते छो वठी आयो आहे? छो जो ही अमीरनि जो शहर आहे ऐं ग्लैमर जो शहर आहे। हिते त बर्गर बि 250 जो मिलंदो आहे।
छा हिन वॾे शहर में क़ुर्बान मूंखे विकिरो करण लाइ वठी आयो आहे? मूं मथां जेतिरो ख़र्च कयो आहे उन मां ॿीणो मुनाफ़ो कमाईंदो। हिकु मर्द मोहबत जे नाले सां धोखो कयो, ॿियो मर्द मूं सां शराफ़त जे नाले में धोखो थो करणु चाहे। छा दुनिया में धोखे जो ॿियो नालो मर्द आहे? पर मां हाणे पाण सां को बि धोखो थियणु न ॾींदसि। अस्सलाम वालेकुम मम्मी, कीअं आहियो तव्हां? ख़ुदा अव्हांखे सदाईं ख़ुशि रखे। ऐं अदा साईं कीअं आहे? छा अदा खे अव्हांखे ब्रिटिश नेशनलिटी मिली वई आहे? न न मम्मी, इहो सवाल ई पैदा कोन थो थिए त मां पंहिंजी तालीम अध में छॾे तव्हां वटि अचां। मूंखे का बि ज़रूरत न आहे। फ्लैट मूं रेंट ते ॾेई छॾियो आहे। मूंखे ॿी का बि मिल्कियत न खपे। को मसलो न आहे। जेकॾहिं अदा ऐं अम्मा वारा मुंहिंजा सगा हुजनि हा त इहो रवैयो मूंसां इख़्तियार हरगिज़ न करनि हा। पर बाबा साईं जेको कुझु बि मुंहिंजे विरसे में ॾिनो आहे इहो त मुंहिंजी ज़रूरत खां वधीक आहे। राजा, तुंहिंजो वाकार बहितरीन दोस्त आहे, पर मुंहिंजे कम जो माण्हू आहे। कुर्बान साहब, इहा त तव्हांखे ई ख़बर आहे त वकार तव्हांजे कम जो माण्हू आहे या न। बहरहाल वकार जे करे थी सघे थो मूंखे वकार जे थ्रू को पंहिंजो मक़सद जो माण्हू मिली वञे। कुर्बान साहब, ख़बर न आहे त तव्हांखे कहिड़े माण्हू जी तलाश आहे। राजा, इहा ॻाल्हि तुंहिंजी सम्झ खां सूर आहे। बस दुआ कर त मूंखे वकार जी मदद सां मक़सद मिली वञे। ज़ीनत, जे मां ग़लति न आहियां त मूंखे लॻे थो तूं सख़्त नाराज़ आहीं मूंसां। नाराज़ त रुॻो मां पंहिंजे नसीब ते आहियां। मयारू बि मां पंहिंजे मुक़दर खे ॾींदसि। तव्हां खां नाराज़ थी मूंखे छा मिलंदो? कुझु बि त न। शायदि तूं हिते परेशान आहीं या का मूंखां ग़लती थी आहे। मूंसां गॾु रहण खां पोइ बि तव्हांजी ज़िंदगी राजा ऐं रूबी जहिड़नि खां सवाइ नामुकमिल आहे त पोइ छा थो करे सघिजे? ज़ीनत, ज़िंदगी छा आहे, छो आहे, छा जे लाइ आहे, मुंहिंजो हिन सां को वास्तो न आहे। ज़िंदगी कीअं बि गुज़रे थी, गुज़रंदी वञे थी ऐं गुज़रे थी। मूंखे न इहो सोचियो न आहे त कीअं गुज़रे, बसि गुज़रे। ज़िंदगी एतिरी बेमक़सद आहे त उनजे लाइ माण्हू कुझु बि न सोचे। बसि एतिरो सोचे छॾियो अथमि त ज़िंदगी हिकु बेवफ़ा महबूब जीअं आहे जेका कंहिं मोड़ ते हथ छॾाए हली वेंदी आहे। अकेलो इंसान त ईअं ई सोचे सघे थो, पर ज़िंदगी जे सफ़र में अगरि को साथी साण हुजे त पोइ सफ़र जे साथी सां एतिरो साथ निभाइजे जेसीं ताईं मंज़िल मिली वञे। ऐं जंहिं मुसाफ़िर जी का मंज़िल ई न हुजे त? ज़ीनत, एतिरा सवाल न कर। मां तोखे वाज़िह लफ़्ज़नि में ॿुधाइणु चाहियां थो त जेके ख़ुशियुनि जा ख़्वाब पंहिंजी अखियुनि में सजाए घर खां ॿाहिरि निकिती आई, मां तुंहिंजे ख़्वाब ताबीर करण लाइ तयारु आहियां। कुर्बान, मुंहिंजी मंज़िल बि तव्हां आहियो ऐं मुंहिंजे ख़्वाबनि जी ताबीर बि तूं ई आहीं। हमेशा लहंदड़ सिज में उमेदूं न रखंदो आहियां। ख़्वाबनि जी ताबीर ऐं ख़ुशियुनि जा पैगाम उभरंदड़ सिज में हूंदो आहे।
मुझी चमक छलो ज़ीनत सां नाराज़गी नामुनासिब आहे। हू असांजे माहौल जी छोकरी ना आहे। तो पोइ हू क़ुर्बान साहब सां गॾु छो थी रहे ऐं हुन जे बेडरूम जी ज़ीनत छो थी बणिजे? इन्हनि सवाल जे जवाब ॾियण जो वक़्तु ही मुनासिब न आहे। ऐं ॾिस, ज़ीनत जी नाराज़गी क़ुर्बान साहब जी नाराज़गी, ऐं क़ुर्बान साहब त मुंहिंजो महिरबान दोस्त आहे। हिन जो मतिलबु त मां ज़ीनत जी खुशामद कयां। रूबी, तोखे त ख़बर है तूं बीमार आहे ऐं डांस पार्टियुनि ते पाबंदी लॻल आहे। मां हिन घर जी मसवाड़ नथो भरे सघां ऐं तुंहिंजी ज़िंदगी जूं तमामु सहूलियतूं पूरियूं नथो करे सघां, छो त मूं वटि पैसा न आहिनि। छा इहो काफ़ी न आहे त तूं सॼो ॾींहुं क़ुर्बान साहब जी खुशामद कंदो आहे? रूबी, उन जे वोट में क़ुर्बान साहब असांजी हर ज़रूरत जो ख़्यालु रखे थो, ऐं जेकॾहिं असां ज़ीनत जी इज़त कंदासीं त क़ुर्बान साहब मां अलाए केतिरो फ़ाइदो हासिल करे सघूं था, छो त क़ुर्बान साहब जो रूह उन तोते में ई के था। ठीकु आहे, तव्हां फ़िक्र न कयो, मां सम्झी वयसि। मां ज़ीनत खे पंहिंजे रंग में रंगे ॾेखारींदसि। आयशा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।